भान सईदाबाद भरिसां रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग, ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ॼणो ज़ख़्मी। ॻोठ शाह शकरगंज में घिटी न ॾियण वारे मामले तां रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 2 ॼणा थॾे ते मारिजी विया, जॾहिं ते हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश खणाए इस्पताल आंदा, जिते पोस्टमार्टम बाद मढ़ वारसनि हवाले कया विया। जहिड़े दौरान मारिजी वियल ॿिन्ही ॼणनि जी सुञाणप रजब रिंद ऐं जुमन रिंद तौरु कई वई, जॾहिं त फायरिंग में मुमताज़ रिंद ज़ख़्मी थी पियो। इंतिहाई ॾुखो ईंदड़ ख़बर आहे भान सईदाबाद खां, जिते ॻोठ शाह शकरगंज में रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 2 ॼणा थॾे ते मारिजी विया, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश खणाए इस्पताल आंदा, जिते पोस्टमार्टम बाद मढ़ वारसनि हवाले कया विया आहिनि। झेड़े में मारिजी वियल ॿिन्ही ॼणनि जी सुञाणप जुमन रिंद ऐं रजब रिंद तौरु कई वई, जॾहिं त झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मुमताज़ रिंद ज़ख़्मी थी पियो। ॿुधायो वञे थो त घिटी न ॾियण वारे मामले तां ॿिन्ही धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न वरी का गिरफ़्तारी अमल में अची सघी। HSTV न्यूज़, भान सईदाबाद।